बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे सहाफ़ी भाइरनि जो, दोस्तनि जो, जेके हमेशह मज़लूम जो आवाज़ बणिजी करे असांजी आवाज़ अहवाननि ताईं पहुचाईंदा आहिनि। अॼु तमामु हिकिड़ो अहम मामिलो आहे जंहिं ते असां प्रेस कॉन्फ्रेंस घुराई आहे। तव्हांखे जीअं त ख़बर हूंदी, कुझु वक़्त खां वठी करे मुस्तक़िल तौर ते टारगेटेड सिंधी मज़दूरनि खे कंपनियूं बिला जवाज़ हज़ारनि जी तादाद में, न सिर्फ़ु असांजो कोरंगी इंडस्ट्रियल एरिया, न सिर्फ़ु मलीर, पर ईस्ट वारे पासे बि, वेस्ट वारे पासे बि, क्यामाड़ी वारे पासे बि बग़ैर कंहिं जवाज़ जे कढनि पियूं। ऐं कुझु त अहिड़ा वाक़िया आहिनि जेके इलाही वॾी अनहोनी आहिनि। लकी कंपनी जे अॻियां कुझु वक़्तु अॻु असांजे मज़दूर दोस्तनि जेके मूंसां ॿई गॾु मौजूदु आहिनि, हे मुंहिंजो दोस्त मौजूदु आहे, हे मौजूदु आहिनि, ॿिया मज़दूर दोस्त बि मौजूदु आहिनि, हिननि हिकिड़ो तमामु पुरअमन धरणो जंहिंजी हिननि फुटेज पाण हलाई आहे। न हिननि जे हथ में को भींडो, न का लठ हुई, न वरी हिननि गेट बंदि कयो। जी कराची में नॉर्मली थींदो आहे त बाबा का बि इंडस्ट्री, का बि फैक्ट्री गेट ते ईंदा आहियो, पोइ इदारा चवंदा आहिनि त बाबा तव्हां कंहिंजी रस्ता रोक कई आहे। हिन नौजवाननि न कंहिंजी रस्ता रोक कई, न वरी कंहिं क़िस्म जो को तशदुद कयो। उन जे बावजूद बि ओचितो 8-10 पुलिस जी मोबाइल उन्हनि खे घेरे वयूं ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां हैरान कंदड़ ॻाल्हि इहा आहे त तव्हां अगरि धरणो ॾिसंदव उन में तव्हांखे 20-25 माण्हू ॾिसण में ईंदा। हीअ वॾी अहम ॻाल्हि आहे। 20 खां 25 माण्हू धरणे में मौजूदु आहिनि। 59 सिंधियुनि ते हिननि एफ.आई.आर कई आहे। त आउं हुन कंपनी इंतिज़ामिया खां पुछणु चाहियां थो, तव्हीं साबित कयो त धरणे में घणा माण्हू वेठा हुया। हीउ जेको नौजवान मूंसां गॾु मौजूदु आहे, हिन जो नालो एफ.आई.आर में आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त ही ऑन ड्यूटी आहे हुन इदारे जे अंदरि हिन वक़्तु बि, ऐं न हिन जो कंपनी इंतिज़ामिया सां को झेड़ो आहे, न वरी हिननि जे धरणे में दोस्तनि में शामिलु थियण लाइ आयो हुयो। ही पाण ड्यूटी लाइ गेट क्रॉस करे थो, उतां हिन खां पुछियो वञे थो, भाऊ तूं केरु आहीं? मां तव्हांखे हैरान कंदड़ ॻाल्हि ॿुधायां थो, इन खां पुछनि था त तूं कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहीं? जॾहिं चवे थो मां सिंधी आहियां, न सिर्फ़ु ही 8 ॿिया मज़दूर बि सिर्फ़ु उन्हनि जी आइडेंटिटी पुछनि था त बाबा तूं ज़बान कहिड़ी थो ॻाल्हाईं, उन जे बुनियाद ते विया आहिनि। ऐं ही पाकिस्तान जी तारीख़ जी पहिरीं मज़दूरनि ते एफ.आई.आर आहे जंहिंमें 59 ॼणनि जा नाला नॉमिनेटेड आहिनि। ऐं पाण वकील आहियां, ही असांजे वकीलनि जी ऑफिस आहे। नॉमिनेटेड नाला कीअं थींदा आहिनि? सपोज़ कयो तव्हां कंहिंजे मथां एफ.आई.आर दाख़िल कई, असां चवंदा आहियूं बाबा अननोन माण्हू, तव्हांखे 59 ॼणनि जा नाला ख़बर हुया, इहो कीअं मुमकिन थी सघे थो? ऐं 59 ॼणनि माना को हिकिड़ो माण्हू बि गैर सिंधी न आहे। पोइ असीं जॾहिं कराची में रड़ियूं कयूं था त हे चवंदा न बाबा हे त सॼो कूड़ आहे, ड्रामो। अगरि ड्रामो आहे त 59 ॼणनि मां हिकिड़ो मूंखे ॾेखारे जेको गैर सिंधी हुजे। लकी इंतिज़ामिया जेके माण्हू कढाइण जे लाइ धरणो हो, को हिकिड़ो गैर सिंधी हुजे। ही टारगेट करे सिंधी छो पिया कढनि, तव्हांखे वजह ॿुधायां थो। ॻाल्हि इहा आहे त 28वीं तरमीम हुजे या 29 आईंदा तरमीम हुजे, ही कंहिं न कंहिं सूरत कराचीअ खे धार करण जी साज़िश कनि पिया। ऐं कराचीअ जी साज़िश खे धार करण जी नाकाम बणाइण लाइ सभिनी खां वधीक जेको रोल प्ले करे थो, उमरान जहिड़ा मज़दूर दोस्त उहे रोल प्ले कंदा आहिनि। ऐं चवां थो भले मुंहिंजे मुखालिफ़ जमायतूं हुजनि, उहे मूंखे ॿुधाइनि त तव्हांजे जलसनि में सभिनी खां वधीक केरु ईंदो आहे। हीउ ॻोठ न आहे कराची, असां शहरी आबादियुनि में रहूं था, हिते बंच जा बंच कोन ईंदा आहिनि। ही मुंहिंजा मज़दूर आहिनि जेके कंहिं बि इवन उहे पार्टियूं, ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी खां मुखातिब आहियां। पीपल्स बस सर्विस जेका तव्हां हलाई आहे, उन मां बि रिसेंटली सिंधी मज़दूर कढियो अथनि। तव्हां हुकुमरान जमायत आहियो, तव्हांखे सोचणु घुरिजे त तव्हांजे धरणनि में बि आम मज़दूर वीचारो पुॼे थो। अॼु तव्हीं गिलगित में कैंपेन था हलायो, उहे तव्हां माण्हू खणी करे हितां खां विया आहियो। त ही मज़दूर जेको सुबुह शाम तव्हांखे कमु अचे थो, उन्हनि खे कराची मां हिकिड़ी साज़िश तहत कढियो पियो वञे। ऐं उहा साज़िश इहा आहे त सुभाणे असां जहिड़ी तंज़ीमुनि जी ताक़त घटाइनि ऐं रियासत जेको चाहे थी, हिननि जी साज़िश आहे त ही कराची धार करणु चाहिनि था। इन लाइ हिकिड़े सिस्टमेटिक तरीक़े सां पोएं पूरे साल में तव्हांखे जेके मुज़ाहिरा ॾिसण में ईंदा, जेके धरना ॾिसण में ईंदा, उन्हनि सभिनी में सरे फ़हरिस्त हा सिंधी आहिनि। छो? जंहिंखे कढंदो त रड़ उहो कंदो न। छो ॿियो ॿोली वारो ॻाल्हाईंदो? छो को पठान ॿाहिरि निकिरे? सवाल कंदा आहिनि न, सिर्फ़ु सिंधी क्यों निकिरंदे? अरे बाबा ना इंसाफ़ी सिंधियुनि सां कंदो त सिंधी निकिरंदा न, को पंजाबी पठान उर्दू ॻाल्हाईंदड़ कोन निकिरंदो। त हीअ जेका ज़्यादती कनि पिया, उन जे अंदरि हिन वक़्तु ख़ासि तौर ते लकी वारा बि रड़ियूं ॾाढियूं कंदा आहिनि त बाबा असांजी हेॾी वॾी इंडस्ट्री आहे, असांखे तंग न कयो, असांखे को शौक़ु कोन्हे।
असांखे का शौक़ु न आहे, हिन वीचारनि साफ़ हिन खे घुराए करे तंग कयूं, पाण बि तंग थियूं। 59 ॼणनि ते FIR आहे। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु बि इंतिज़ामिया, चलो मुंहिंजे सेठ खे त ख़बर पई हूंदी न, त तव्हां 59 मज़दूरनि खे नॉमिनेट करे FIR कई आहे। उहे वीचारा जेके भरिसां वरी कंपनी में नौकरी कंदा हुया, अहिड़ा माण्हू कोन्हे, रस्ते मां हुया पे, पुलिस वारनि खणी गुम कयो। ऐं अञा तव्हांखे हिकिड़ी अचरज वारी हैरान कंदड़ ॻाल्हि ॿुधायां त हिननि थाणो कहिड़ो चूज़ कयो आहे। हिननि थाणो उहो चूज़ कयो जिते कंप्लीटली गैर सिंधी थाणे ते मौजूदु हुया, छो त हुनखे ख़बर आहे सिंधी पुलिस वारो गिरत खाईंदो। शर्म कयो हिननि मज़दूरनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे। टे वक़्त जी मानी लाई तव्हांजे दरवाज़े ते आया हूंदा न, बाबा पघारूं ॾियो, बाबा असांखे नौकिरी तव्हां छो कढियो त वजह ॿुधायो। ऐं उन्हनि खे तव्हां छा कयो, सियारो करायो अथनि उन्हनि जो। तव्हांखे ख़बर आहे कराची जे अंदरि कंपनीज़ में रूल आहे हिकिड़ो, हाणे हिन जे नाले ते सियारो आहे, हिन जे नाले सियारो आहे। हीअ जेके नौजवान मुंहिंजी हींअर वीडियो भरे नाले सियारो अथव। कंहिं कंपनी में हाणे हिनखे नौकिरी कोन मिलंदी कराची जे अंदरि। एॾी दुश्मनी सिंधी मज़दूरनि सां आख़िर छो आहे? अबा गार गंद बि कोन कई आहे हिननि त। असां त आहियूं सियासी वर्कर माण्हू, थी त खुली करे ॻाल्हाईंदा आहियूं। थी सघे अगरि आउं हुजां त इहो गेट बंदि हुजे हिननि जो, पर हीअ वीचारा हिननि जे हथ में को झंडो बि कोन हुयो, को नारो बि कोन हुयो। मुल्क दुश्मनी त परे जी ॻाल्हि आहे। असां जहिड़ी तंज़ीम जे नाले में पाकिस्तान, उन्हनि जो झंडो बि हिननि जे हथ में कोन हुयो, पर हिननि खे सिंधी मज़दूर क़बूल न आहे। आउं हिननि खे वार्निंग ॾियां थो, लकी वारनि खे। ही पहिरीं मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस आहे जंहिंमें तव्हांखे चेतावनी ॾियां थो, केस C क्लास कयो शराफ़त सां। ऐं सभिनी खे ख़बर आहे 24 कलाक ई अंदरि हुया, 24 कलाकनि जे अंदरि ई मां 59 ॼणनि खे ॿाहिरि कढायो आहे। को हिकिड़ो मज़दूर तव्हांखे कोन ॿुधाईंदो कि वकील रुपयो फीस वरिती आहे, को हिकिड़ो ॼणो तव्हांखे कोन ॿुधाईंदो त रुपयो डिपोज़िट पंहिंजी बेल में भरियो आहे, उहो सॼो असां पाण कयो आहे। मां हिननि खे हिकु ॾींहं जे अंदरि ॿाहिरि कढी आयो आहियां, पर इख़लाक़ी जुरत हुजे हिन लकी वारनि में त सभिनी खां पहिरियां हिन खां माफ़ी वठो, हिननि जो केस C क्लास कयो, ऐं पोइ जेके जाइज़ डिमांड हिननि जूं, हिननि जा जेके तव्हां नौजवान कढिया आहिनि जंहिंजे करे आया हुया, उन्हनि खे एड्रेस कयो। ॿी सूरत, असां हुई बि ॾिसो न ऑलरेडी आहियूं त असां बि रोडनि रस्तनि ते, असांजो कमु आहे इहो। मूंखे को शौक़ु कोन्हे मां धरणो हणां, मां धरणे जो ऐलान कंदुमि, पोइ हिननि जूं रड़ियूं निकिरंदियूं आहिनि, ऐं उन खां पोइ अची करे मिनतूं कंदा आहिनि, माफ़ी वठंदा आहिनि। त शराफ़त सां मां हिन मीडिया जे दोस्तनि जे ज़रिए हिननि खे मैसेज ॾियणु चाहियां थो त विदिन 3 डेज़, 3 ॾींहंनि जे अंदरि सूमर ताईं केस C क्लास खपे मूंखे। हिननि मूंखां न माफ़ी वठो, हिननि नौजवाननि खे घुरायो पाण वटि, अफ़ामो तफ़हीम खां हिन खां माफ़ी वठो, ऐं उन खां पोइ हिननि जूं जाइज़ डिमांडूं आहिनि जेके छोकिरा तव्हां बग़ैर के नोटिस जे कढिया आहिनि, वापसि उन्हनि खे रखो। न रखंदव 3 ॾींहंनि खां पोइ मां धरणे जो ऐलान कंदुमि, ऐं मां ॻाए वॼाए ॿुधायां थो मां गेट बंदि कंदुमि, भले रिकॉर्ड ते रखनि, मां हिननि जे पीउ खां नथो ॾिजां। असां पहिरियां बि लोड़ियूं था, असांजी क़ौम हुई बि पंहिंजे शहर जे अंदरि लावारिस आहे। असांखे हिते नौकरियूं नथियूं मिलनि, असांखे हिते दाख़िलाऊं नथियूं मिलनि, इस्पतालुनि में असांखे बेड नथो मिले। जॾहिं मरण जी कैफ़ियत में हुयूं आहियूं, वरी धरती टोड़ण जी ॻाल्हि कयो था, त पोइ हा असां जज़्बाती थी करे पोइ असां बि उहो ई जवाबु ॾींदासीं जेको तव्हांखे ॾियणु घुरिजे। मां तमामु दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हांजी महिरबानी।